शहजादे जी ख़बर दियो मुझे हुजूर जे सहाबी जो बचड़ो गुम थी वयो हिकड़ो डी गुजरी वयो कोन मिलियो क्यों डी गुजरी वयो कोन मिलियो जदे बेवस थी अचे रोई वेही रहो ज़ाल चवे थी गाल बुध ओ मुझे मुस्तफा जा दीवाना मायूस न थी दौड़ी मुस्तफा जे दरबार में वञ उन दरता को मायूस अज ॾींहं ताईं रब को न मोटायो आ बचड़ो गुम कादे थियो जो झंग में कादे गुम थियो झंग में गुम थियो अलाए के काफिले वारा खणी वया अगे जी हाने मोटरसाइकिलियूं फुर थियूं थियन अग में इए बचड़ा खजंदा होया अज जे मोटरसाइकिलियूं न मंडिन में विकामन थियूं अगे इए इंसान विकामदा होया मुंजा दोस्त धगे ऐं गऊ जी चोरी फुर कान हुंदी ही इंसानन जी फुर हुंदी हुई अलाए को काफिले वारो खणी वयो काफिला अलाए केडहू जाके शामन जाके यमन जा हे रोही मुझे हुजूर जे दरबार में आयो मुझे करीम मुस्तफा जी दरबार सजी पैया कहजी दरबार जो मदीने जे यार जी कहजी दरबार उते अची छातो चवे नहीं है कोई दुनिया में हमारा या रसूल अल्लाह हमारा या रसूल अल्लाह हमें तो आप ही का है सहारा या रसूल अल्लाह सहारा या रसूल अल्लाह बरोज़े हश्र मेरे इस यकीन की लाज रख लेना या रसूल अल्लाह बरोज़े हश्र मेरे इस यकीन की लाज रख लेना तुम्हारा हूँ तुम्हारा हूँ तुम्हारा या रसूल अल्लाह तुम्हारा या रसूल अल्लाह तुम्हारा हूँ तुम्हारा हूँ तुम्हारा या रसूल अल्लाह तुम्हारा या रसूल अल्लाह नहीं है कोई दुनिया में हमारा या रसूल अल्लाह हमारा या रसूल अल्लाह मुझे हुजूर जे दरबार में आयो मुझे करीम आका जी महफिल सजी पैया जिते हुजूर जी ज़ात हूंदिया उते रहमत जी बरसात हूंदिया सामो सहाबा जी ज़ात हूंदिया उन महफिल के ॾिसण वारी मलाइकन जी बरसात वसंदिया मुझे हबीब जा दीवाना वेठा हन हुजूर जा सहाबा वेठा हन हुजूर जा बचड़ा वेठा हन मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे दरबार में रुअंदो थो अचे घोड़ा गाड़ींदो थो अचे ताहू कंदो थो अचे औलाद जी मोहब्बत आ बच्चे जो प्यार आ बच्चे जो विछोड़ो आ उन बच्चे जे विछोड़े में रोंदो थो अचे मुझे करीम मुस्तफा हिन जे दर्द जी ताह बुधी करे पंहिंजे सहाबा ॾांहुं हटी करे उन अचण वारे ने खिताब करे फरमायो ओ रोवण वारा पंहिंजा ॻोढ़ा त उघ हे दरे मुस्तफा है दरे मुस्तफा ते बिना रोवण जे मिलंदो छो त हिन दरे ते अचण वारन ला मुंहिंजो मुस्तफा पाण रोहंदो आ
गुलामन के वठी दीदो आ ये पंजा लुड़को गो हुजूर जे दीवाने लुड़को गया सुद कदे अर्ज तो करे मुझा आका 3 ॾींहं गुजरी वया हन मुझी ज़ाल रोई रोई चरी थी वया हबीब मुझो हाल हीणो थी वयो गोले गोले थकजी पयो हां बचड़े जो को 10 पंधो नथो मिले हे निशान है आ रहे पार ओ मुसलमान अखियों खोल अन्या दर्द जीता बस मस तो करे कुंडमा सहाबी उठे तो या रसूल अल्लाह इन पतन वारो बचड़ो मां फलाणी जगह ते खेडंदे दिसी आयो हाय हाय दिसण में तो सहाबी हुयो हकीकत में रब जो मोकिलल मलाइक हुयो छो तो हुन त कुंड कुड़ छगोले छड़ी हुई हुन त काई कुंड कान छड़ी हुई बच्चे जे इश्क में मगर इश्क सहाबा दिस हुजूर जे दीवानन जी मोहब्बत दिस जह वक्त में उन जवाब दिनो पी जे जिस्म में जान अची वई या रसूल अल्लाह इजाजत मिले मां पंहिंजे बचड़े खे वञी वठी अचां महबूबन फरमायो वञ इए ड्रोड़ण शुरू कयई जेडी मल ड्रोड़ण लगो मुझे करीम मुस्तफा आवाज दिनो ओ ड्रोड़ण वारा जी मुझा आका जरा मोटिया जेडी मल मोटियो मुझे करीम मुस्तफा फरमायो वञ भले पर जेडी मल सदड़ो करी ओ मुझा जानी पुटड़ा ओ मुझा पुटड़ा इए करे सदड़ो न कजा हुजूर इए फरमायो सहाबी जे अंदर मां अजीब हिकड़ो आवाज आयो त महबूब फरमाइन था त मुझा जानी पुटड़ा करे सदड़ो न कजा लगे थो तही मुझो असल पुटड़ो ना है बीही रहो हुजूर दे निहारण लगो मुझे करीम मुस्तफा के अर्ज कोन कई मुझे करीम मुस्तफा फरमायो इहो दिल मां ख्यालन जो बगड़ कढी छदे पुटड़ो तुझो आ तू ही उन जो बाबो आ मगर मां रहमतल लिल आलमीन हां इन करे तो के मनो कया त तुझे अंदर में हिकड़ो दर्दा तुझे अंदर में विछोड़ो आ तुझे अंदर में पुटड़े जे प्यार में दीवानो आ मता इन दर्द मां दाह करी तुझे पुटड़े सा गड ब्या बीठा होंदा के जो अबो जंग में शहीद थी वयो होंदो के जो बाबो अल्लाह दे वनी चुको होंदो मता तुझे इन दर्द जे दाह के बुधी करे मां अल्लाह जे महबूब जे सहाबा जा बचड़ा मता कहे अंदर मां दाह निकरे त अज मुझो बाबो हुजे हां त मुखे भी सदड़ो करे हां अगर उन जे अख में गोढ़ो आयो मां मुस्तफा का उन यतीम जो गोढ़ो बर्दाश्त को न थी सकंदो ऐ मुसलमान अखियूं खोल सजी तकरीर जो तख्त मोटी इते अचे बीठो त जे करे चाही थो त खुदा ऐं मुस्तफा के राज़ी कया तह के मिस्कीन जे अखिन जा गोड़ा एड़ा उघ जो वरी उन जे अखिन में गोड़ा न अचन जे चाही थो त खुदा ऐं मुस्तफा के राज़ी कया त कहे बुखायल जी एड़े अंदाज में मदद कर जो वरी कदे उन जे घर में फाका कशी जो वेलो न अचे जे कदे चाही थो त जन्नत मुझी आशिक थी पवे जन्नत मुझो इंतजार करे त पो देर न कर कहे बेवह औरत जेला एड़ो सहारो थी पो जो सजी जिंदगी वो सुकून ऐं इज्जत जी जिंदगी गुजारे अल्लाह बि राज़ी थी दो मदीने जो घोट भी राज़ी
मुझा दोस्त खैर खैरात जेकी कुछ कयो अल्लाह जी रज़ा ख़ातर कयो, अल्लाह जी रज़ा ख़ातर कयो, महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी मोहब्बत में कयो। मगर सब खां वधीक उन जा हक़दार तव्हां असांजा जेके ग़रीब मिट हन, अल्लाह क़ुरान में उन्हनि खे बनायो आहे। केर हक़दार सब खां वधीक? अल्लाह कुरान में बार बार गरीब जो रुगी जिक्र न कयो। फलिल वालिदैन अबे अमा खां बाद वल अक़रबीन, कुरान मिटन जो जिक्र छो कयो? मुझे रब खे ख़बर आ त ज़मानो ईंदो रिश्ता ॾाढा नाज़ुक बणिजी वेंदा, मिट मिटन जो एहसास न कंदा, ॿियनि खे पिया ॾींदा, ॿियनि खे पिया ॾींदा, पंहिंजनि खे कोन ॾींदा। रब जे कुरान फरमाए मां तोखे पाबंद थो कयां, मां रब खे ख़बर आ त तुहां में झेड़ो आ, मां रब खे ख़बर आ त तुंहिंजो ॾोही आ, मां रब खे ख़बर आ त तूं खाई पी कोन थो। हाणे या त पंहिंजनि झेड़नि खे ॾिस या पंहिंजे करीम रब जे कुर्ब खे ॾिस। इहे झेड़ा झटा विसारे पंहिंजे मिट ॾुखायल जी मदद कर, पोइ ॾिस त मां रब तोखे इन दुश्मनीअ खे कीअं थो तब्दील करे ॾियां। चओ त वरी बि कुरान पढ़ा, चओ त वरी बि कुरान पढ़ा। अल्लाह जे ज़ात फरमायो वला तस्तविल हसनतु वल सय्यअ इदफा बिल्लती हिय अहसन फइज़ल लज़ी बैनक व बैनहु अदावतुन कअन्नहु वलियुन हमीम। मुझे सोने करीम रब फरमायो नेकी ऐं बुराई बराबर नथियूं थी सघन, मौला नथियूं थी सघन। अल्लाह फरमायो जेको तोसां बुराई करे, हा मुझा मौला तू उन सां भलाई कर। मां नथो चवां, रब जो कुरान थो चवे। 24 पारो कुरान जो आखिरी जगह खोल। अल्लाह फरमायो वला तस्तविल हसनतु वल सय्यअ, नेकी ऐं बुराई हिक जहिड़ियूं नथियूं थी सघन। इदफा बिल्लती हिय अहसन, अगे तोखे गार ॾिनी आ, तू गार जो एवज़ गार न ॾे। हुन बुराई कई आ, तू नेकीअ सां पंहिंजो जवाब ॾे, तू हुनखे अस्सलामु अलैकुम चई छॾ। जागो रब जो कुरान सचो आ। इए औलाद जी तरबियत न कर। मुझो पुट थी मोटी आयो है, हिकड़ी चई 10 चई साह खणी सह, चीच खई बाह कटे पोइ बड़ा जवान नहीं, तुझो पी त केड़ो मोतबरा, खबरदार थी, तुझी काई ताकत ना है, तू खुलिकल इंसान दईफा, तू कमजोर रही ताकतवर है, तो मुझे अल्लाह जी ज़ात पंहिंजे औलाद जी इहा तरबियत न कर त मुझो पुट थी करे मोटी आयो आ। अल्लाह जे पाक कुरान करीम फरमायो व इबादुर रहमान अल्लज़ीन यमशून अलल अर्द हौना व इज़ा खातबहुमुल जाहिलून क़ालू सलामा। मुझे सुने करीम रब पंहिंजे सुने कुरान करीम जे अंदर इरशाद फरमायो जेके मुंहिंजा बाना हल उहे ज़मीन ते आकड़िजी कोन हलंदा हल, उहे ज़मीन ते